ग्रीन लाइन ऐं ऑरेंज लाइन बस सर्विस जो इंतज़ाम सिंध हुकूमत हवाले। सिंध हुकूमत हवाले कयो वियो आहे। ग्रीन लाइन ऐं ऑरेंज लाइन बस सर्विसिस जो ऑपरेशनल कंट्रोल सिंध हुकूमत बाज़ाब्ता तौर ते संभाले वरितो। बस सर्विसिस ऑपरेशनल कमांड एंड कंट्रोल सेंटर गार्डन कराची में ऑपरेशनल कंट्रोल सिंध जे हवाले करण वारी तकरीब CEO PIA DCL वसीम बाजवा कंट्रोल सेक्रेटरी ट्रांसपोर्ट असद जामिन हवाले कयो। तकरीब में सिंध मास ट्रांजिट अथॉरिटी जो MD कमाल दायो, ऑरेंज लाइन ऐं ग्रीन लाइन BRT जा अमलदार भी शरीफ़। सीनियर वज़ीर शहजिल इनाम मेमन जो चवणु आहे त ग्रीन लाइन ऐं ऑरेंज लाइन जे सिंध हुकूमत खे मुंतक़िली पब्लिक ट्रांसपोर्ट नेटवर्क खे वधीक मुनज़्ज़म करण ॾांहुं अहम क़दम आहे। सिंध हुकूमत बस सर्विसिस जी बहितरी ऐं पायदारी लाइ पुरज़्म आहे त जीअं शहरनि खे बहितरीन सफ़री सहूलियतूं फराहम करे सघजनि। कराची शहर लाइ हिकु बहितरीन ऐं असराइतो ट्रांज़िट सिस्टम जोड़ियो पियो वञे। सुपर टैक्स केस की बुधनी कंदड़ सुप्रीम कोर्ट की आईनी बेंच टूटी वही। जस्टिस अमीनुद्दीन रिमार्क्स ॾिना त जस्टिस आमिर फारूक इस्लामाबाद हाई कोर्ट में मामले ते फ़ैसिलो ॾेई चुको आहे। जस्टिस आमिर फारूक केस नथो ॿुधी सघे। अदालत बुधनी ईद उल फितर ताईं मुलतवी करण की इस्तदा रद्द करे छॾी। बुधनी रोज़ाने की बुनियाद ते करण जो फ़ैसिलो करे वरितो। पार्लियामेंट जो गडियल इजलास अॼु थींदो। सदर आसिफ अली ज़रदारी पार्लियामेंट जे गडियल इजलास खे अहम ख़िताब कंदो। क़ौमी असेंबली सेक्रेटरिएट पार्लियामेंट जे गडियल इजलास जी हिकु नुकाती एजेंडा जारी करे छॾी। सदर जे ख़िताब सां नई पार्लिमानी साल जी शुरूआत थी वेंदी। सदर जे ख़िताब ते पार्लियामेंट जे ॿिन्ही ऐवाननि में बहस थींदो। सदर आसिफ अली ज़रदारी पार्लियामेंट खे 8हों भेरो ख़िताब कंदड़ पहिरियों सदर हूंदो। पार्लियामेंट जे गडियल इजलास जूं समूरियूं तयारियूं मुकमल, दावतनामा बि जारी। पार्लियामेंट जे गडियल इजलास जे मौक़े ते सदर ऐं वज़ीर आज़म विच में स्पीकर जे चैम्बर में मुलाक़ात भी थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी विच में मुलाक़ात अॼु थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बिलावल भुट्टो ज़रदारी के इफ्तार डिनर की दावत ॾिनी आहे। मुलाक़ात में मुल्क की मजमूई सियासी सूरत हाल मामलन जो जाइज़ो वरितो वेंदो। ॿिन्ही जमायतनि विच में पुराना मसला भी गौर हेठि ईंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपल्स पार्टी जो वफ़द भी हूंदो, जंहिंमें सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी, नवीद कमर ऐं राजा परवेज़ अशरफ समेत सीनियर क़यादत शामिल हूंदी। हुकूमती मुआशी टीम ऐं IMF विच में एग्रीकल्चर इनकम टैक्स ते ॻाल्हियूं शुरू। इस्लामाबाद जे वर्ल्ड बैंक ऑफिस में नाणे वारी विज़ारत, BR जा मलदार शरीक। तवानाई वारी विज़ारत नेप्रा अख़्तियारियूं गर्दिशी कर्ज़नि ऐं टैरिफ रेंसिंग ते वफ़द सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। ज़रियनि मूजिबि IMF जो वफ़द ॻाल्हियुनि में नवां शर्त ऐं तजवीज़ूं ॿुधाईंदो। तजवीज़ुनि ते हामी भरण जी सूरत में ई कर्ज़ जी ईंदड़ किस्त मिलंदी। दाऊद जो DC मुख्तियार अली अबड़ो बदली, मुर्तज़ा अली शाह DC मुक़र्रर। नोटिफिकेशन जारी। चीफ सेक्रेटरी कुछ ॾींहं अॻु सरकारी गाड़ी जा कारा शीशा करण जो शोकास नोटिस जारी कयो हो। मेंबर लैंड यूटिलाइज़ेशन उमर फारूक बुल्लो के हटाए सलीम बलोच के मुक़र्रर कयो वियो। नोटिफिकेशन जारी। ॿिन्ही कामूरनि खे SNGD में रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो। इंसाफ़ की फराहमी में औरत जजिस जो किरदार वाखाण जोगो आहे। पाकिस्तान अंदर अदलिया में औरतुनि जी वधंदड़ नुमाइंदगी सुठो सवण आहे। औरत जजिस की ख़िदमतुनि खे तस्लीम करण असांजो फ़र्ज़ आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस याफ़ीदी जो औरत जजिस के आलमी दिहाड़े ते पैगाम। संदसि चवण आहे त अदालती निज़ाम में शफ़ाफ़ियत इंसाफ़ खे हथी वठाइण में औरतुनि जो अहम किरदार आहे। औरत वकीलनि ऐं जजिस लाइ वधीक साज़गार माहौल फराहम कयो वेंदो। लाड़काणे में जवाबदार मुबैना तौर गोलियों हणी तलाक थियल औरत के कत्ल करण खां पोइ पाण मथां बि फायरिंग करे आपघात करे छॾियो। कौसर मिल हैदरी पाड़े में जवाबदार अब्दुल फतह मुगेरी समीना मुगेरी के मुबैना तौर गोलियों हणी कत्ल कयो। बाद में जवाबदार पाण मथां बि फायर करे ज़िंदगी जो ॾीओ उझाए छॾियो।
मातली वेझो ॿिनि अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में लेखक रमज़ान दिलदार चढ़ियल क़तल। अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में मातली वासी लेखक रमज़ान दिलदार मारिजी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल आंदो। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो। खैरपुर में शाह हुसैन थाने की हद में क़ौमी शाहराह ते मोटरसाइकिल ऐं ट्रॉलर में टक्कर। औरत समेत 2 ॼणा फौत। फौतियुनि जी सुञाणप खैरपुर वासण मुस्मात मिठण ऐं गुल्लू नालनि सां थी। फौतियुनि जा लाश सिविल अस्पताल मुंतकिल। तलहार भरिसां वैन जे टक्कर में 2 मोटरसाइकिल सवार ज़ख़्मियुनि खे ॻोठाणनि तिबी इमदाद लाइ रूरल हेल्थ सेंटर तलहार मुंतकिल कयो। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾियण खां पोइ खेनि हैदराबाद रेफर कयो वियो। खरड़ी मोहब्बत में इंडस हाईवे ते फुर वाक़े दौरान मज़ाहिमती हथियारबंदनि सां क़तल थियल पुलिस एहलकार ग़ुलाम अब्बास बख्शी जे वारसनि जो वरीदारो स्टाफ वटि इंडस हाईवे ते धरणो। रोड ब्लॉक वॾे अंग में ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी वियूं। कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। बलोचिस्तान के इलाके पंजगोर में अणॼातल हथियारबंदनि जी सैलॉन की दुकान ते फायरिंग। सिंध वासी 3 पोरे ते मारिजी विया। मारिजी वियलनि में मीरपुर खास वासी अब्दुल सत्तार, ज़ुबैर अहमद ऐं मोहम्मद ज़मान शामिल। लेवीज़ एहलकारनि मौजिब अणॼातल हथियारबंदनि सैलॉन ते कम कंदड़ 3 पोहरेतनि खे गोलियूं हणी क़तल कयो। जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। गंबट वासी फौजी जवान शकील अहमद थेबो कोहाट में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद थी वियो। शहीद जवान जो मड़ अॼु अबाणे ॻोठ लोलाई थेबा आंदो वेंदो। शहीद जवान जे घर में सोग जी लहर छाइजी वई। सेठार भरसा मेहरान हाईवे ते मारवाड़ी बिरादरी के 4 घरन के बाहि लगी वही। घरन में पियल अलतल जॾहिं त 1 में ऐं 3 बकरियूं सड़ी मरी वयूं। बाहि मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। सरहदी वारनि खे वाहुर जी अपील। पनियाखिल में 13 ॾींहं अॻु अगवा थी वियल नींगर आबिद पठान बाज़ियाब न थी सघियो। पुलिस तरफ़ां नींगर की बाज़ियाबी लाइ वरतल 3 ॾींहनि जी मोहलत भी ख़त्म थी वई। मुग़वी नींगर जा वारिस प्रेस क्लब आॾो एहतिजाजी कैंप ते वेठल पुलिस ते कावड़ जो इज़हार। एहतिजाजी तहरीक के तेज़ करे ॿीहर क़ौमी शाहराह ते धरणे जो चिता। पानी ते धाड़े खिलाफ सॼी सिंध सरापा एहतिजाज। सिंधु दरिया में 6 नवा कैनाल कढण वारे मंसूबे। कॉर्पोरेट फार्मिंग कंपनी ज़रिए सिंध की ज़मीनुनि ते वलार खिलाफ कॉमपरस जमायतनि, वकीलनि, सहाफ़ियनि, फनकारनि, शहरियुनि ऐं शागिर्दनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा, रैलियूं मलीर, लाड़काणे, कंबर, घोटकी, नसीराबाद, बाडरे, गंबट, पने आखिल, सकरन, टंडजाम, टंडे आदम, करोंडी, टंडो मीरली, ड्रिगड़ी, भेरिया सिटी, जरवार, खोसकी, ठरी मीरवा समेत ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा कया विया। अॻवाणनि जो चवणु आहे त तकरारी कैनाल कढी सिंध खे सुकाइण जी साज़िश कई पई वञे। सिंध खे बंजर बणाइण जा ख़राब नतीजा निकिरंदा। सिंधूअ मां कैनाल कढण वारो मंसूबो फौरी तौर रद्द करण जो मुतालबो।